अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मैं तव्हांजो मुमताज़ अली ऐं मूंसां गॾु अली अकबर। जीअं त तव्हां असांजो पोयों वीडियो ॾिठो मश्किरनि जो ॻोठु ऐं मुमताज़ मुल्ला जी वीडियो असां रिकॉर्डिंग कई हुईसीं। अचो तव्हां हलूं था असदुल्ला खोड़े जी तरफ़ उन वीडियो जी। तॾहिं त वापार सुन्नत आहे, व्याज हराम आहे। असां वापार कीअं कंदा आहियूं? खीर वारनि जी त जन्नत में कॉलोनी अलॻि। खैरपुर में खीर वारे खीर पे न मच्छी खणी भड़को बुधाई मार पे खीर मां मच्छी चिंडे सुरब जी कुदरत हे मुआशरो तो पेश कयां पोइ वरी हदीस पढ़ंदुसि छो त मुंहिंजे तकरीर में पहिरियों मुआशरो पोइ वरी शरीयत सभु त अॼु हिकिड़ो माण्हू मां वटि आयो, मूंखे चए 8 दिसंबर मुंहिंजी शादी आहे, मुमताज़ मौलाईअ खे 20,000 ॾेई आयो आहियां, जे तूं टाइम ॾे त मां हाणे जवाबु ॾेई शादीअ में तुंहिंजो जलसो करायां। मुंहिंजे तकरीर ॻाइणनि जी मार्केट कहिड़े छॾी आहे? मश्किरा त चवनि था तो असांखे बेरोज़गार जल्द अॼु टंडो अलाह यार एसपी जो प्रोग्राम हो, वताए फ़कीर जो को ॾींहुं ॾियारो, डिप्टी कमिश्नर एसपी सॼी टंडे अलाह यार जी इंतज़ामिया जो महिरबानी कर हिकिड़ो कलाकु ॾे। मुंहिंजो छो अचे तुंहिंजो अंदाज़ वताए फ़कीर जो मां चयोमांसि मां कोराइन सां वाइदो कयो आहे, सभु जलसा छॾे मां कोराइन वठी वेंदुसि, पर कोराइन बि क़दुरु कयो आहे। सॼी स्टेट बैंक खणी अची वेठा जे हिननि अधु न खयो न त मां उमिरि ते वेंदुसि। कल मूंखे आशिक़ ज़रदारी फोन कई, मूंखे चई ख़ुदा खे ॾिस पासपोर्ट खणी आ, रमज़ान खां वठी मां तुंहिंजे उमिरि जा पैसा रखे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। वरी चाचे अली हसन जो दुबई मुंहिंजो हिते ई दुबई आहे, मोरो ई मुंहिंजे लाइ दुबई आहे। जल्द अल्लाहु अकबर, छा त ख़ल्क़ आई आहे। मां को न त शादीअ जे जलसे में माण्हू न ईंदा आहिनि, मैं को दावत कोन्ही जा तो हर पियो थे जाए कुरान जो वाइज़ हलिया जो सब चो सुभान दुआ कयो ते न गूंगे के को जनरेटर सुठो इहो भी इशारनि में समझी जो सुभान अल्लाह गूंगा फकीर सब चो सुभान अल्लाह। जोर सां ज़बान अल्लाह जी वॾी नेमत आहे। हैदराबाद मां हिकिड़ी जाइ ते वेंदो आहे, पोइ गूंगो आहे छोकिरो, पढ़ियो लिखियो, हिन जहिड़ो होशियार आहे, पोइ पुछंदा त कहिड़ो मौलवी आयो आहे, पंहिंजो हे माण्हू जो मोनोग्राम ॾिसी छॾींदा आहिनि। मां कोराइन जे तॾे खे मां ॾियां बेटा ई तो चए तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीकार ॾाढा छो नथा चओ ज़ोर सां तॾे वञे तिन जे जेके खिली खीकारनि पाए भाकुर भाई पीअ जो वेझो विहारनि नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक पिया सुभान अल्लाह। उन ॾींहुं मां इमरान वारे जलसे ते आयुमि न हिते मोरे पुलिस घुरायूं त बि माण्हू कंट्रोल न थिया। अॼु बि छा त ख़ल्क़ आई आहे, कना तू ई लाहे छॾी। अल्लाहु अकबर। मच्छी वारा वापार की गाल के मच्छी वारा तो सप्पा सुभान अल्लाह तो मोरे में मच्छी खपाने इंदा ना ताजी मच्छी दरिया जी दरिया में वारी पई उड़ा में पिणे ताजी मच्छी जो हारू कूड़ा जानवरन जा व्यापारी तो सप्पा पीड़ीअ में ईंदा न बकरी वतऊं 6,000 खपाइण आया ला इलाहा इल्लल्लाह मूंखे नवी तुझे के हणो कूड़ हाणे अचो त नबी से वापार नाले छा चो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा हुजूर तो फरमाए अत्ताजिरु सदूकुल अमीन क़यामत जे ॾींहुं सच्चो वापारी नबीयन सिद्दीक़न शहीदन सां गॾु जन्नत ॾे रवानो थींदो। ॾाढा नथा जो सुभान
वरी साहबा पूछो या रसूल अल्लाह मुसलमान जानी थी सके तो पाण फरमाया हा शराबी पाण फरमाया हा व्याज पाण साईं भला कूड़ो फरमायो मुसलमान कूड़ो न थींदो अज मोरे वारा चाहता चन कूड़ खां सवा धंधो ई न थींदो असांजो मायूं जेके शादीअ में कूड़ थियूं हणनि न खुदा पनाह ॾे मायूं सहरा चवनि न पोइ ॿुध ॾंद तरण लजा ॾंद भले मेंह जे किले ठोकरनि हाणो कूड़ मासी चपरा मेहंदी तरण लजी मालाड़ो वठी आया पंजाबियुनि जे दुकान तां हाणो कूड़ हाणे त मायूं अहिड़ा सहरा थियूं चवनि ॿुधंदे लजती थे रणल मुंहिंजो ईंदो गोॾा भञी वेहंदो उठा जा मां उन ॾींहुं वञा पियो बांदीअ खां रोड बंदो शुगर मिल जे करे शुगर त हिकिड़ी पोड़ी एको साउंड ते सहरा पई चए एको साउंड ते छा पई चए ॿुधिजा बाज़ी खटियो पिया वञूं डांकीअ जे तरे जहिड़ी छोरी बाज़ी कश्मीर पता कयो पई वञे हा न बस कर मासी चपड़ा हुजूर फरमायो जे माईअ में 4 खूबियूं हुजनि 4 उनखे जन्नत जे 8 इंदरनि मां कहिड़ियूं अलमरत इज़ा सल्लत कमसा वो औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े माइन में नमाज आई कोन सॼो ॾींहुं नास ॾियो मोरे वेंदा पे नास त गिरनानी में ॾिना हाणे त इहा नास वरी मुल्लनि में काहे पई अल्लाह हिकिड़े मुल्ल खे मुंहिंजो नास जो थो ॾे नलीलो कर के कुरान कोन पढ़ियो थी मुंहिंजो ॿुधा जेको लफ़्ज़ बिनास मलिक नास मुल्ले पे मस्जिद में नास नहीं हिकिड़ो जट फिरिया मुल्ला मस्जिद में नास मां बि सिगरेट तो खाया ताने मुल्ले जी जान चढ़ान ॾिजां चरिया सिगरेट आ कुतो कुतो मस्जिद में थोड़े ईंदो नास हे बिल्ली पई फिरंदी खबरदार जी तो वीडियो थी वियो कंप्लीट तव्हांखे अगरि असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे महिरबानी करे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब बिल्कुलु कजो ऐं घंटी खे न विसारिजो।